हिकिड़नि चयो त जादूगर आहे, कूड़ थो हणे, ग़लति थो चवे। हिकिड़ो गुरू केॾे हले वियो, ॿियो गुरू मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जो आहे। सिद्दीक़ अकबर ॿुधण सां चवे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह के भी हिकिड़ो रब मञा थो, मुहम्मद करीम के भी अल्लाह जो रसूल मञा थो। ऐं प्यारा नबी पाक तो जो कुझु फरमायो आहे उहो सचा। अवां ॾिसंदो त हिकिड़ा मञण वारा त ॿिया न मञण वारा, हाओ या न? इहो कानून आहे त दुनिया में जॾहिं बि का नई ॻाल्हि कबी आहे, नओं प्रोग्राम आणबो आहे त माण्हू ॿ ग्रुप थी वेंदा आहिनि, ॿ ग्रोह थी वेंदा आहिनि। हिकिड़ा मञींदा आहिनि, हिकिड़ा न मञींदा आहिनि। इहो कानून आहे। मुंड खां वठी करे आदम अलैहिस्सलाम खां अॼु ताईं क़यामत ताईं अवां हर मसइले ते गौर कंदो। जेका बि नई ॻाल्हि थींदी के चवंदा हा, के चवंदा न। अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं मां माण्हुनि खे चवां ऐं माण्हू ऐं 14 सदी वारो, 13 वारो, 11 12 वारो, 9 7 5 6 वारो, सांगड़ वारो, लाहौर वारो, कराची वारो, पंजाब वारो, जेकॾहिं अल्लाह तव्हांखे चवे हा त मां नबी खे तव्हां ॾे मोकिलियो आहे शाहिद करे, अव्हां ॾे नबी आयो आहे मुबशिर थी, अव्हां ॾे आयो आहे दाई इलल्लाह थी, अव्हां ॾे आयो आहे सिराज मुनीरा थी, त माण्हू आदत मुताबिक़ हिकिड़ा मञनि हा, हिकिड़ा न मञनि हा, हिकिड़ा इनकारी थी पवनि हा, हिकिड़ा इकरार कनि हा। महबूब जे वस्फ़ुनि खे हिकिड़ा हाओ कनि हा त ॿिया न कनि हा। हबीब जी सिफ़त सदा खे हिकिड़ा क़बूल कनि हा, हिकिड़ा न कनि हा। अल्लाह ताला चयो ॻाल्हि मूंखे पसंदि आहे ई कान का। हबीब जी वस्फ़ मां बयानु कयां, अहिड़ी बयानु कयां, अहिड़ी बयानु कयां, अहिड़े खे ॿुधायां जो इनकार जी गुंजाइश ई न हुजे, न त को करे ई न। तंहिंजे करे ॿुधायां ई महबूब मोहम्मद करीम खे त मुंहिंजा हबीब ॿियनि खे ॿुधायां हा त ॿिया इनकार कनि हा, के इकरार कनि हा, के मञनि हा, के न मञनि हा। तंहिंजे करे मां रब करीम ईअं कोन कयो, तोखे थो ॿुधायां त सभु वसूं अल्लाह तोखे ॾेई छॾियूं आहिनि ऐं अहिड़ियूं वसूं आहिनि ऐं मुंहिंजा हबीब अहिड़ियूं वसूं आहिनि जो उनजे इनकार जी गुंजाइश ई कान्हे। जे क़यामत ताईं मुअर्रिख़ तारीख़ लिखे, सीरत निगार सीरत लिखे, तारीख़ वारो तारीख़ लिखे त ईअं लिखंदो अचे त मुहम्मद करीम जी वस्फ़ मुहम्मद करीम खे अल्लाह ॿुधाई आहे। उहा अहिड़ी वस्फ़ आहे जो नबी करीम ख़ुदि हुनजी तस्दीक ताईद कई आहे। जंहिं वस्फ़ जो ॿुधाइण वारो अल्लाह हुजे, शाहिद मुहम्मद हुजे, उहा पूरी कान थी सघे पई। तॾहिं ख़ुदा ताला ख़िताब करे इन्ना अरसलनाक, ऐं हबीब असां तोखे मोकिलियो आहे। यानी नबी खे ख़ुदा ताला मुखातब थी करे नबी जूं वस्फ़ूं नबी खे थो ॿुधाए, नबी जी तारीफ़ नबी खे थो ॿुधाए त जे ॿियनि खे ॿुधाईंदुसि त के हा कंदा, के न कंदा, के इकरार कंदा, के इनकार कंदा, के मुआफ़िक़ थींदा, के मुनकिर थींदा। अल्लाह तो चवे मूंखे ॻाल्हि पसंदि न आहे जो मुंहिंजे हबीब जे वस्फ़नि जो को मुनकिर हुजे। मां रब चाहियां थो त मुंहिंजे महबूब जे वस्फ़नि जो को मुनकिर हुजे ई न। हाणे अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे ॿुधाए, हबीब खां हाओ कराई, पर पोइ बि नथा चवनि छा था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। असां मुस्लमान आहियूं, नबी जा आशिक़ आहियूं, नबी जे सुन्नत ते हलंदा आहियूं, नबी असांजो इमाम आहे, हुज़ूर जे सुन्नतुनि में हे सवाब आहे, हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जे पैरवी में ही फ़ाइदो आहे। वरी खणी हुन खां पुछ भला कहिड़ो नबी जंहिंजी पैरवी में सवाब, सुन्नत में सवाब, जंहिं ते कलमो भरियो था, असां जहिड़ो खाईंदो पीअंदो, शादियूं कई, औलाद थियसि, भित जे पुठियां बि ख़बर कान पवंदी हुअसि। 40 सालनि ताईं न का ईमान जी ख़बर हुअसि, न का क़ुर जी। इन मञण मां फ़ाइदो कहिड़ो, इन इकरार मां फ़ाइदो कहिड़ो, अहिड़े नबीअ ते कलमे भरण मां फ़ाइदो कहिड़ो
के तुझे नबी के या भी खबर 40 साल खाने का 40 साल उनके पत्तो कोने त कुरान चाहे माज अल्लाह ईमान चाहे जेके भित जे पुठिया जी भी खबर ना है सुभाणे छा थी दो उनके का खबर ना है एड़े जे मथा कलमे भरण मां केड़ो फायदो आ एड़े के नबी बनाण मां केड़ो फायदो आ ईसाई तो के चई सके तो ईसाई तो जे सांगण में ईसाई घणा चवंदा मौली साहब तू तो माण्हुनि खे मिंबर ते वेही ॿुधाए थो त असांजे नबी खे 40 साल जी ख़बर कान हुई पर ख़ुदि तुंहिंजे किताब में लिखियो पियो आहे जॾहिं बीबी मरियम पाक दामन औरत आहे कुंवारी आहे पेट में बच्चो अल्लाह जे कुदरत सां बिना पीउ जे पैदा थियो आहे ॼमण जो वक़्तु आयो बीबी साहिबा झंगल ॾे निकिरी वञे थी पई माण्हू पेर खणी पुठियां लॻा हज़रत बीबी मरियम खे पुटु ॼमी पियो आहे झोलीअ में झलियो वेठी आहे पाण सम्झी वई त अल्लाह जे अमर सां थियो आहे मूं ख़राबी कान कई आहे बेहयाई कान कई आहे रब पंहिंजी कुदरत जो नज़ारो ॾेखारियो आहे त मां बिना पीउ जे बि पैदा कयां त करे सघंदो आहियां पर दुआ थी घुरे मौला मूंखे त ख़बर आहे त मां ॾोह न कयो आहे तोखे बि ख़बर आहे त तो पंहिंजे कुदरत सां ई सां ॾिनो आहे पर हे राज छा चवंदो हे माण्हू छा चवंदा ऐं हे पेर खयूं अचनि था वञो साम्हूं अचनि था मूंसां ॻाल्हाईंदा मूंखां पुछंदा मां छा चवां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो मरियम न ॻाल्हाइजांइ से पोइ न ॻाल्हायां त माण्हू त मूंखां सुवाल कंदा पोइ बसि कई वेठी अल्लाह ताला फरमाए थो तूं पंहिंजे झोली वारे बच्चे ॾे इशारो कजां पंहिंजे पुट ॾे इशारो कजां मूंसां न ॻाल्हायो ही जेको ॼाओ आहे इन सां ॻाल्हायो तूं चुप कजां पाण ई ईसा पंहिंजी सफ़ाई पेश कंदो कौम आई ताना हयऊं तुंहिंजी माउ अहिड़ी कान हुई तुंहिंजो बाबो अहिड़ो कोन हो तुंहिंजा भाउर अज़ीज़ क़रीब अहिड़ा कोन हा तुंहिंजे ख़ानदान में अहिड़ो ॾोह थियो ई कोन हे ॿार काथों वांदो थी अल्लाह ताला जो क़ुरान फरमाए थो फअशारत इलैहि क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया बीबी मरियम खान थी ॻाल्हाए इशारो करे चवे थी न मुंहिंजे पुट सां ॻाल्हायो जेको मूंखे ॼाओ आहे पींघे में पियो आहे झोली में पियो आहे खीर पीअण वारो आहे अॼु ॼाओ आहे अॼु हिकिड़ो ॾींहुं हुनखे मुकमिल कोन थियो आहे इन सां ॻाल्हायो कालो चवण लॻा कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया कीअं ॻाल्हायूं ॿार सां जेको तुंहिंजो खीर पीए थो अॼु ॼाओ आहे अॼोके ॼावल ॿार सां कीअं ॻाल्हायूं तूं ॿुधाए त तो ॿार किथां आंदो आहे अल्लाह पाक जे प्यारे नबीअ खे मुंहिंजा ता जोश जलाल अची वञे थो अॼोको ॼावल अम्मा जे झोली में आहे कौम चयो आहे त कीअं ॻाल्हायूं बसि एतिरो हुननि जो चवणु अम्मा जे झोली में ॻाल्हाए थो इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजालनी नबिया मुझे अमर के ताने हण वारो मुझे अम्मा में बदगुमानी करने वारो खबरदार इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह जो बंदो आया खाली जन बंदन जड़ो बंदो कोन आया आतानियल किताब रब करीम जी ज़ात बाबरकात मुखे इंजील जड़ो किताब ॾिनो आहे अम्मा जे पेटा जाओ हां त हाफ़िज़ बणियो आयो आहियां वजअलनी नबिया रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे मेहरबानी सां पंहिंजे फज़ल सां मूंखे नबी बणाए मोकिलियो आहे ॼाओ अॼु अम्मा जे झोलीअ में अॼु आयो आहे ॼमण सां चवे थो वजअलनी नबिया मूंखे रब करीम जी ज़ात बाबरकात नबी बणाए मोकिलियो आहे ओ मुंहिंजा अता ख़ुदा जे वास्ते तोखां
पुछां थो ईसा अलैहिस्सलाम ॼमण सां चवे थो मां नबीउल्लाह आहियां ऐं अॼोको मुल्ला नबी पाक लाइ थो चवे त 40 साल नबी खे ख़बर नाहे सच ॿुधा त या मुंहिंजे नबीअ जी तौहीन आहे या न ईसा अलैहिस्सलाम खे ॼमण सां ख़बर पवे मुहम्मद अरबीअ खे 40 साल ख़बर न पए